Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. जो मश्किरन जो गोट तई मश्किरन जो मश्किरन जो गोट तई सेठ साहब असां तुंहिंजा सॼणा आहियूं तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाई न त अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि ॿुधाए ॿियूं सम्झी थो न कलाकु थियो अथई रुगो बि तो ॻाड़ी हणी इहो ॿुधाए बि त सही कल्लूअ कयो छा आहे तोखे ॿुधाइण त आया आहियूं पर डिॼूं था किथे इहा ॻाल्हि ॿुधी कावड़ में अची को ग़लति कदम न खणी कावड़ में इंसान कुझु बि करे सघे थो ॾिस ई धन ॾिस मूंखे कावड़ न आहे ईंदी तूं ॻाल्हि ॿुधाए मां रिलैक्स आहियां छॾी सघणी सुन तव्हांखे कावड़ अचे पई ॾिस ॾिस मां खिलां थो तूं ॿुधाए आख़िर ॻाल्हि छा आहे कल्लू आहे न पागलीअ जो पीउ पर छॾी सेठ साहब अॼु तव्हांखे कावड़ अची वेंदी ऐं तव्हांजो ब्लड परेशान थी वेंदो ऐं ब्लड परेशान थींदो न त जहिड़ो थी वेंदो धनु धोबी अहिड़ी हणंदुई गोबी जो घर बि हथ कोन ईंदी अरे कलाकु थियो अथई रुगो पतो ॼाड़ी हणी ॿुधा बि सही न त कल्लू आख़िर कयो छा आहे सेठ साहब मां तो तव्हांखे ॿुधायां कल्लू तो भलो माण्हू आहे पर छॾे छॾे ॻाल्हि खे तोखे कावड़ लॻंदी अरे जुमन चांड्राही ॻाल्हि कर बि सही जे तव्हां ॻाल्हि न कई न त मां तव्हां सां अहिड़ो हशर कंदुसि जहिड़ो सियासतदान अवाम सां कंदा आहिनि अदा वॾा जीअ दा नंढा सेठ धनु नाराज़ थी वियो आहे हल त वाह हलूं वेहो वेहो या थो तव्हांखे सटको न सेठ साहब अहिड़ी तकलीफ़ न कयो ॻाल्हि इहा आहे त कल्लू तव्हांजी चोरी करण थो चाहे छा बाबा होशियारी कर सेठ धनु मता सुभाणे चई त मूंखे जुमन ऐं ईद न कुझु न ॿुधायो अच्छा सेठ साहब मुंहिंजा त ओरिजिनल अछा तो त केस कयो आहे ठीकु आहे पर हाणे ॻाल्हि इहा आहे त मानी खाई पोइ हितां निकिरजो सेठ साहब इन ॻाल्हि त मिलाए ताड़ो ताड़ो कोन मिलाईंदोसीं मिलाईंदोसीं ताड़ो त कंदे काड़ो या अल्लाह तो मूंखे जिन छो न पे कयो मां ग़ाइब थी सेठियाणीअ में पइजी वञा हा न मूंखे को ॾिसे हा न मूंखे को रोके हा हाय हे घोबाटा तुंहिंजी क़िस्मत वाह वाह घोबाटा जिन बि न थी सघे हा हे छा आसमान में उड़ी आयो आहे छापनो महबूब अवां जे कदमन में ही अमल असांजे ॾाॾे पर ॾाॾे तड़ ॾाॾे खड़ ॾाॾे थड़ ॾाॾे जो आज़माइल आहे ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे हा पर 100 सैकड़ो सचो आहे केॾो बि पत्थर दिल महबूब हुजे अवां जे कदमनि में हीअ अमल 40 रातूं बंदि कमरे में हल ॾिसां अमल आहे कहिड़ो अमल काला काला सा काला मेरा काला है दिलदार गोरियां नूं पिरा करो इटको मिटको लोह लाटू संदली संदली नैना विच तेरा नाम है मुंडिया अंतर मंतर जादू जंतर सभई डूबू था करें सेठियाणी सुर कर सिर भरी ॿियनि खे ॾे ऐं मूंसां घर कर 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 भला जिन ही मंत्र लिखायो उन्हनि जो ॾाढो पर ॾाढो सेठियाणी ते आशिक़ हुया जा शुक्र अल्हम्दुलिल्लाह सेठियाणी अखि में आ सुहिणा अखि में आ अदा यो धनु मुझे धीउ खे कैद रखी वेठो आहे ॾिसां थी त इहो धनु मुझे धीउ खे केतिरो वक़्तु थो पियो कैद रखे जॾहिं मां उमिरि कैद जे सज़ा लाइ तयारु आहियां पोइ मूंखे छो नथो रखे अदावलो जेका ख्वारी थियणी ही सा थी वई हाणे मां कोन मुड़ंदसि मां इन ते रिपोर्ट लिखाईंदसि धनुअ ते त धनुअ मुंहिंजी दिलि चोराई धनुअ मुंहिंजे धीउ खे पाण वटि कैद रखियो आहे ब्रेक ब्रेक ते पैर रख दी ब्रेक ते पैर रख एतिरो गुस्सो न ॾेखार
ख़बर आहे मूंखे तुंहिंजी गैरत जी त तोमें केॾी गैरत आहे तकड़ में थिए विफली न दिल वारी ॻाल्हि इन ॼिभ ते अची थी वञे अथई मूंखे सच सच ॿुधाए त तुंहिंजो इन धनुअ सां को चक्कर त नाहे छो त तुंहिंजे ॻाल्हियुनि मां मूंखे इश्क जे दाग जी धप थी अचे जल्दी ॿुधाए सेठियाणी मुंहिंजी गैरत बड़का थी पई करे बड़का कयो हाणे कयो पंहिंजे गैरत जे मथां गटर जो गंदो पाणी हारे थधो करेस हा मूंखे इश्क आहे धनुअ सां न धनुअ जे दौलत सां आहे इश्क मूंखे उहा हथ करण थी चाहियां मां इन धनुअ जो सॼो धन हड़प करण थी चाहियां इन करे इहो इश्क जो नाटक रचायो अथमि त पोइ छिके रखो थी गैरत छाजी गैरत चिड़ी वञणी शइ आहे जिन बि गैरतूं ॾेखारियूं न उहे जेल पिया कटणी जेल ऐं मुंहिंजो को प्रोग्राम कोन्हे जेल वञण जो त पोइ पंहिंजे गैरत खे कब्रिस्तान में वञी दफ़न कर मां हलाएं थी हा तोखे ख़बर आहे न त सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी घणो थियो ख़ुदा हाफ़िज़ सेठ धनु तव्हांजी जीअं फोन आई त गाॾी कोन्हे पेट्रोल पियो पेट्रोल पीतुमि फर्राटा कंदो सिधो तव्हां वटि पहुतुसि ऐं ॿी ॻाल्हि त सिपाही पाण सां गॾु वठी अचां डबल सवारी ते पाबंदी मूं चयो मतां केरु रस्ते में रोके हाणे हुकुम कयो कीअं घुरायो अथव मूंखे ख़बर आहे त तव्हां मानी बि खाई आया हूंदो चांहि बि पी आया हूंदो पर मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां पुछा कयां चांहि पीअंदो या मानी खाईंदो ॿई पहिरियां मानी पोइ चांहि असल में छा जो मां घर जी मानी खाईंदो न आहियां घर जी मानी खाईंदो आहियां त बदहाज़मो थी पवंदो आहे ऐं जंहिंमहिल बदहाज़मो थी पवंदो आहे त पोइ वरी निसारो वेही पवंदो आहे अच्छा हा खोड़ मानी काल खां वठी हारी कोन पिया अचनि पारूथी मानी पई आहे खाई वञिजो हा भाउ जेको सूबेदार वॾेरनि जी उताकत वेंदो आहे न उन्हनि खे अहिड़ी मानी मिलंदी आहे ख़ैर मानी खे पोइ ॾिसूं था पहिरियां ॿुधायो त मुजरम किथे आहिनि मुजरिम अचनि वारा आहिनि लालू वठण वियो अथनि आशिक ज़हर पिया हाज़िरन बाबल मूं तौबा कई चयो त गीसी कया पर हिन पुलिस वारनि जे हवाले असांखे न कजे ही 7 पुत्रा हणी असांजे बंदूक जा ठकाव कढी विझंदा मां त मुफ़्त में हली पवंदुसि बा असां को बि ॾोह नाहे कयो सेठ साहब ऐं हा असांखे को बि पछताव नाहे सेठ साहब जेकॾहिं इंसाफ़ नथो करे सघी न त जीअं वणे तीअं कर असां तोखे एलाज़ ऐं मिंथू न कंदासीं सूबेदार साहब छोकिरी सही थी चवे ही मुजरिम न आहिनि हिननि खे इज़त सां विहारजे ऐं लालू जी साहब लालू बाबा हिनखे सूबेदार सां गॾु वञी थाणे ते छॾीनि ऐं चिलकणी बाबा मां तोखे जेकॾहिं माउ जे हवाले कयां न त उहा कंहिं न कंहिं कलूअ जहिड़े सां तोखे परणाए छॾियां इन करे कानूनी तक़ाज़ा पूरी करण लाइ मां तोखे कानून जे हवाले थो कयां बाबा ठीकु आहे सेठ साहिब मां हिननि खे वठी थो वञा पर तव्हां बि थोरो सोचो न किरोड़नि जा केस था हल कयूं न चांहि न पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे थोरो इन बारे में सोचींदा कयो उहा तव्हांजी थी तव्हांखे मिलंदी हिन महिल ताईं त कोन मिली आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कलवा जी कीअं पंध पिया आहीं को कम हूंदो पियो मूंखे धनुअ जी चोरी कराणी आहे छा तव्हां इहो कमु मूं लाइ कंदो सेठ कलू बाबा असांखे पंहिंजा पैसा खपनि कमु कहिड़ो बि हुजे कंहिंजो बि हुजे असां कंदासीं धनु जी चोरी थी वेंदी ॿियो को कमकार ऐं चोराणो छा आहे इहो बस असांखे साइकिल हलाइण कान थी अचे ऐं वरी हेॾी सारी बस चोराईंदासीं बस न धनुअ जी सेठ कलू इहा त अजीब चोरी आहे इन चोरी जे करे पैसा बि अजीब लॻंदई अजीब छा मतलब अरे बाबा पैसा त पैसा हूंदा आहिनि न पैसनि जो फिक्र न कयो अजीब गरीब पैसा तव्हांखे मिली वेंदा कलू त तूं फिक्र ई न कर असली तुंहिंजो बि कमु थी ईंदो हा ठीकु आहे हाणे मां हलां थो ॿुध एडवांस त ॾियो वञे न एडवांस घणा पैसा एडवांस में या खमीस लाइ ॾियो वञे हा करी छा थो इहो कहिड़ो एडवांस आहे अरे बाबा कलू गुलशन जो मतलब आहे त खमीस में जेके पैसा ॾुकड़ा अथई न इहे असांखे ॾेई वञ हा वॾा के बुखिया मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो
मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मां चीरे पाड़े कुत्तन जे अॻियां उछलाईंदी साईं तो मुझे गुगदाम मुड़स खे छो मारियो ॾितल त कम ई अहिड़ो कयो आहे इहो कम काद न कयो आहे ॾितल न कातलो केरु हिकिड़ो मुंहिंजो मुड़स ॿियो मुंहिंजो ॾेर न विझ नांगन सां वेर न त ॾाढो पछताईंदे माई बात न जिन पेरनि सां आई आहीं उन्हनि पेरनि सां वापसि वञ न त तोखे ख़बर न आहे शायदि वो कंहिंखे वणे न वणे विचा गिरहो ज़रूरु खणे हले था न त ख़ैरात जी मिठाई सम्झी खाई छॾींदोसि ऐं वरी मां बि अहिड़ियूं किनियूं बदबूदार धप वारियूं गारियूं ॾींदी सई जो दरिया में वेंदे न तप धप कोन वेंदई हाय तो जड़े गुलाब जो गारियूं बि मुंहिंजी अखियुनि ते हलिया निछावर कर मूं ते निछावर कर ही त मौक़ो सफ़ा ठरकी आहे ज़बान जी मार मोए ते असर ई नथी करे मोए खे त डंडो बि नथी हणी सघां हिन मोए खे पैसे जी मार थी ॾियां घर जो ख़र्च बि हलंदो रहंदो ऐं पलांद बि थी वेंदो अमड़ मुंहिंजो मतिलबु आहे सुगड़ त पोइ ईअं मिठो मिठो ॻाल्हाए न बाक़ी कुराड़े खोदे वांगुरु हिगू करे मुंहिंजो हाथ न फाड़ न मां त अॻई नंढड़ी आहियां अञा नंढड़ी ओ त तो वल्लो खे वीचारनि में जी छॾियो वीचार न कर बस मजबूरीअ में इन मोई ॾितल सां रहंदी आहियां सो बि ॾींहं जो बाक़ी रात जो अलॻि अकेली रहंदी आहियां ऐं ॾितल मूंसां रोज़ विढ़ंदो आहे इन जे करे मूंखे वणे ई कोन थो ओ भला छा ख्याल अथई ख्याल सही आहे जेकॾहिं निभाईंदे न त निभाईंदी सही ॿुध अली मोहम्मद छा खाईंदो आहीं एॾो सुहिणो सफ़ा सलमान खान लॻो पियो आहीं कुझु बि न हल्को खाधो खाईंदो आहे या कुकड़ ॿाकरो गोश्त ॿियोरीदा लॻे थो त राति जो मुंहं ते क्रीम जो लेप करे सुम्हंदो आहीं ऐं अल्लाह केॾो त अछो लॻो पियो आहीं सफ़ा पग ऐं इहो मूं ॾितल नासरो मुंहुं ई कोन थो आहे असीं त खानदानी सोड़ा आहियूं तूं बि घटि कान आहीं वल्लू हीअ दुनिया फानी आहे ओ भला तूं मूंसां निभाए घणो तूं न रंभ मां मामले खे ठाहियां थी सुभाणे शाम जो असांजे घर अचिजां पंहिंजे हथनि सां चाहत वारी चांहि पीआरींदी साईं चङो हाणे मां वञां थी हथ साथी हेराई जेकॾहिं वाकई सुगड़ कम खे थी फेराए पोइ त बाबा पंज ई आङुरियूं गिवे बाक़ी ॾितल जो ॾाढो मां पाड़े डोरियो कंहिंखे वणे न वणे विचा गिरा ज़रूरु करे अख में हाथ सोना अख में भला कॾहिं थी हिन घोबाटे जी घोबाटी ठहे जी सदको न मुंहिंजी ऑस्ट्रेलिया जी ढगी अड़ी मुंहिंजा कलवार आई फेरी छॾी वाह 20 साल गुज़री विया आहिनि इहो दगो वटियूं बीठो आहे कुझु सोच कर छो सिर पंहिंजे जे कढ पियो आहे सेठियाणी 40 ॾींहं तरस मूंखे अहिड़ो मंतर मिलियो आहे जो तूं मुंहिंजे कदमनि में हूंदी आहीं हा मां तोखे चवंदी आहियां न नौकर थी रहो सेठ थियण जी कोशिश न कर गरियल गेरा मुंहिंजो चोड़ धनु आहे तूं उन्हे जो नौकर आहे सेठ साहब तुंहिंजी धीअ पुलिस जे हवाले करे छॾी आहे अञा बि उन धनु जा गुण थी गए मां गरीब बराबर आहियां पर दिल जो लूसी न आहियां पंहिंजी दिल धोई तकीअ में रखी छॾे मां ॼाणा त सेठ धनु ॼाणे हा तूं विच में न अचो
न त टंगू भञी टीटी हर करे छॾींदी साईं ढिला। इहा त 40 ॾींहंनि खां पोइ जॾहिं चिलो पूरो थींदो त पोइ ख़बर पवंदसि त बिलो नुक़सान कीअं कंदो आहे। हलो वाकई रात तो वञी साहब मां पंहिंजे घर पे थो वञा। घर न वञ अॼो की रात हिते हुज। मूंखे ख़बर पई आहे तो वारो सोरो मुंहिंजी चोरी कराइण थो चाहे। तूं बाबा अॼु हिते हुज, चौकीदार बि कोन्हे न। न साहब, हा पर तव्हां सही था चओ, मुंहिंजो सोरो जेको कल्लू आहे न पहिरें नंबर जो आहे साईं, पर अहिड़ो न थींदो जो तव्हांजी चोरी कराए। अड़े त न बि एहतियात ज़रूरी आहे। जेसीं ताईं चौकीदार मोकल पूरी करे नथो अचे न तोखे बाबा हिते राति जो सुम्हणो पवंदो। मां त सुम्ही पवंदुसि, मां दिलेर माण्हू आहियां, पर ॿुधो न चोर जे अची विया त पोइ सुबुह जो बंगले जी सफ़ाई केरु कंदो? अड़े लालू तूं हिन ॻाल्हि जो फिकुर न कर। साहब ॿियो को रस्तो कोन्हे छा? मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे हथां को चोर मरी पए, खून थी पए। शाबाश, अहिड़ो दिलेर माण्हू त मूंखे खपे। बाबा चोर मुओ ॼण सम्झ कुतो मुओ, चोर जी कहिड़ी इज़त आहे? हिते हुज ॼण दिलेर वरी कीअं मूं ॼणो पवंदो भला जी चोर ईंदा न त पोइ कसम विझंदो अॾा चोर तव्हांखे कसम आहे पंहिंजी भेण जो छा पंहिंजे घर जी चोरी न कयो। भेण न हुजनि त पोइ छा चवनि? हा कसम विझंदो, कसम अथव पंहिंजे उहो आख़िरी नंढड़े भाउ जो। ॿुध भाउ खदड़ो हुजनि त पोइ हा पोइ चवंदो मां कसम अथव पंहिंजे खदड़े भाउ जो असां हितां वरी चोरी न कयो। ईअं कंदो। अरे अरे पियो 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 मां मरां थो पियो पियो। अरे छोरा बीह रहो। अरे घोड़ा मरीज घोड़ा किथे आहिनि घोड़ा? बाबा घोड़ा तो कोनन के लगे तो उस्ताद के दिल में सोरा का। हाँ बाबा हो दिस हथ में दिल ते रखल दीजे। रेट बद रोटी रज छडियोस तो भले मरे। हेलो हेलो सही जेल हेलो हेलो। अरे मेरे हानी काले भरंदो हाणे ॿियो ख़बर? हां ॿियो हां भरंदो। अरे तुम हानी काले भरंदो तुम बाबा जरो ओ बाबा बस बाबा जा पुत्र बाबा जरो। अरे छोरा ॾिठव बचायो अञा हिन बेमान खे। उस्ताद असां तो इंसान समझी मोटी आयासीं, पर तू तो सगो आदम कोन निकते। उस्ताद तो के नीमक की मार नथी मिले त हल असां के पुलिस जे हवाले कर। असां जा 5 लाख खा ऐं टिट भर। अल्लाह कंदो पता आज़मो थींदे फटकी मरी वेंदे। ओ सर सच चीर भैया। अरे बाबलो आइसक्रीम खाइंदो। ला बाबा जी लालच दे मुआरे ज़मीर मुझे ज़हन मां ज़ूज़ट कढी छॾिया। चवे थो जेके तोखे बचाइण लाइ आया तू उन्हनि खे पुलिस हवाले करे इनाम वठंदे। अचो अचो भाकुर पायूं। अॼु खां पोइ तव्हां जे लाइ कुझु बुरो न आहे सोचणो ऐं न तव्हां ई मुंहिंजे लाइ बुरो सोचिजो। अचो। अरे अरे मूं चयो केरु बि कंहिंजो बुरो न सोचींदो, तूं वरी मुंहिंजा लटायो करफ करी शैतान। बस को मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई। मुंशियो तो ही माजू चयो भत जी वंगारा हे केड़ी वंगारा? अरे यही वंगारा तोखे सच ॿुधायो आहे तूं अची आ छा? पर हिते छा ही करणो? अरे हिते धनु धोबी जा कपड़ा चोरी करणा न।
तव्हांखे मार पए ख़ुदा जी धुलाई जा पैसा बि नथा विझा पोइ तव्हां कपिड़ा धोबी न खां आख़िर धोरायो छो था? कपिड़ा धोअण लाइ न माधू जे भाउ जी शादी न हुजे हा न तोखे असली पाण सां गॾु वठी न अचूं हा तूं शायदि असांखे माराईंदे हला छा? भला ॿुध चोरी कंहिंजे लाइ था कयूं छा लाइ था कयूं? कल्लू लाइ तूं असांजे लाइ अॼु वंगारी ही ऐं तोखे पंहिंजो हिसो मिलंदो हाणे अॻिते वध हल हाणे छा कयूं? अरे अंतांगी खणी मुंहिंजे मामा मल रागी अथनि छा? जॾहिं खां फसी हो कपड़ा गोर कपड़ा कपिड़ा आहिनि कोन केरु आयो रे? मां जान बचाओ इहो दफ़ो कोन छुटी जा Previo. Nanya apa tuh dia, Mak? अम्मा अम्मा मुझे माफ कर अम्मा मुझे साहब तो के छा थियो तू छो थो रोए? जेका घणनि जी मर्ज़ी अम्मा मुझे माफ कर मां तुझी दिल खे मुडे ब्लेड जा जीर ॾिना आहिनि मूंखे माफ कर अम्मा मूंखे माफ कर कम भलो कयो अथई मुंहिंजो त कंध ई झुकाए छॾियो थी। अम्मा कंध त सिधो अथई किली किथां निकिती अथई इहो त सोच न त मामा मूंखे जुआ में हारायो छा उन इहो भलो कमु कयो? ओड़ी बस हाणे हल मुलाक़ात जो वक़्तु ख़तमु थी वियो तो पोड़ी कंहिंखे कयो? आहे मां चिलकड़ी खे चयुमि चिलकणीअ खे कोन कयो थी मूंखे कयो अथई पोड़ी पर ॻाल्हि ॿुध पोड़ी हूंदई तुंहिंजी घरवारी तुंहिंजी माई अमड़े तिलकणी ॿिया कपिड़ा हाणे ॾिजाइजे इहे मेरा थी विया थी त न मन मूंखे तुंहिंजे नमन कपिड़नि जी ज़रूरत न आहे वॾो ज़िद अथई छोकिरी इहो ज़िद हिक न हिक ॾींहुं लहंदी यादि रखजांइ अबा सूबेदार जी इहो मिठड़ो काथे आहे त उनखे बि हा हा त कंदी वञा उनजो फिकर न कयो मिठी लॻे असां ॾाढी हा हा हू हू ऐं न कराई आहे हींअर रुॻो मिठी लॻी थो करे मासी सेठाणी कसम सां तुंहिंजी छोकिरी खे हथ कोन अथव कूड़ ॾियण जी काला काला स्याह है काला मेरा काला है दिलदार गोरा नु प्रा करो इचको मिचको लोह लाटू संतली संतली नैना विच तेरा नाम है मुंडिया अंतर मंतर जादू जंतर सब भई रिढूं बूथ कारियूं सेठाणी सुर कर सिर भली वञी ॿियनि खे ॾे ऐं मूं सां गॾु घर कर 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 हाणे जॾहिं अमल कंदुसि न हिन अमल ते त पोइ ॾिसजा सेठाणी मूंखां काॾे वेंदी सेठ धनु तो मुंहिंजे रंग में भंग मिलाई आहे मां बि घोबाटो आहियां तुंहिंजी चांहि में लूणु मिलाईंदुसि ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।